بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم هن لباس لكم وأنتم لباس لهن नाज़रीन किराम सामिन मुहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम हुकूक़ ज़ौजैन जे मौज़ू ते नई नशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं ऐं अॼु असां बयानु कंदासीं त शोहर जो ॿियो हक़ घरवारी ते कहिड़ो आहे। शोहर जो ॿियो हक़ पंहिंजी घरवारी ते इहो आहे त घरवारी पंहिंजे शोहर जी इजाज़त खां बग़ैर घरां ॿाहिरि न निकिरे, यानी इजाज़त खां बग़ैर कदम ॿाहिरि न रखे। रसूल इस्लाम जो फरमान मौजूद आहे अय्यतु इमरातिन तुतीबत नफ्सहा सुम्मा खरजत मिन बैतिहा फहिय तुलअन हत्ता तरजिअ इला बैतिहा। रसूल इस्लाम फरमाइनि था जॾहिं काई औरत पंहिंजे शोहर जी इजाज़त खां बग़ैर घरां निकिरे थी त अल्लाह जा फ़रिश्ता, आसमानी फ़रिश्ता जिनो इंस जेके आहिनि इन औरत ते लानत विझंदा रहनि था जेसीं ताईं इहा औरत घर वापसि मोटी अचे। हिकु ॿी रिवायत मौजूदु आहे जंहिंमें रसूल इस्लाम फरमाइनि था रायतु इमरातन अल्लती मुअल्लक़तन बिरिजलिहा फ़इन्नहा कानत तख़रुज मिन बैतिहा बिग़ैरि इज़्नि ज़ौजिहा। नाज़रीन किराम रिवायत में मौजूद आहे रसूल इस्लाम फरमाइनि था त हिकु औरत खे मूं ॾिठो जेका औरत पंहिंजे पेरनि जे भर लटकियल हुई ऐं मूं उन औरत जे बारे में जॾहिं सभु पुछा कयो त ॿुधायो वियो त ही उहा औरत आहे जेका पंहिंजे शोहर जी इजाज़त खां सवाइ ॿाहिरि निकिरंदी हुई। इन अज़ाब जे बारे में असां 11हीं निशस्त में इंशाअल्लाह बहस कंदासीं। ऐं हिकु मशहूरु वाक़ियो आहे रसूल इस्लाम जे ज़माने में हिकु सहाबी रसूल कंहिं सफ़र ते वियो ऐं पंहिंजी घरवारी खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न ॾेई वियो ऐं जॾहिं उहो सफ़र ते वियो त उन औरत जो वालिद बीमार थी पियो त उन औरत रसूल इस्लाम जी तरफ़ इहो पैगाम मोकिलियो त मुंहिंजो शोहर सफ़र ते वियो आहे ऐं मूंखे घरां निकिरण जी इजाज़त कान्हे, मां छा कयां? त रसूल इस्लाम उन औरत खे चवराए मोकिलियो त तव्हां सब्र कयो। एसी ताईं जो उन औरत जो वालिद वफ़ात करे वियो पोइ बि रसूल इस्लाम उन खे घरां निकिरण जी इजाज़त न ॾिनी। बसि इन मशहूरु वाक़े मंझां इहो साबित थी रहियो आहे त घरवारी ते पंहिंजे शोहर जी इताअत ज़रूरी आहे ऐं औरत पंहिंजे शोहर जी इजाज़त खां बग़ैर घरां न निकिरे। ऐं नाज़रीन रसूल इस्लाम जो अञा हिकु टियों फरमान मौजूदु आहे मन कान लहू इमरातुन तुअज़ीहे लम यक़बलिल्लाहु सलातहा वला हसनतन मिन अमलिहा। हिकु औरत पंहिंजे शोहर खे अगरि अज़ियत ॾे त उन औरत जी नमाज़ क़बूल कान्हे का ऐं उन औरत जी का बि नेकी अमल मंझां क़बूल न कई वेंदी। हता के वइन सामत दहर वक़ामत, अगरचे इहा औरत पूरी ज़िंदगी रोज़ा रखंदी रहे या इहा औरत निमाज़ूं पढ़ंदी रहे या ख़ुदा जी राह में इहा औरत कई ग़ुलाम आज़ाद करे या कई माल अल्लाह जी राह में ख़र्च करे, इहा औरत इन औरत जो को बि अमल क़बूल कोन्हे को ऐं इहा पहिरीं औरत हूंदी जेका जहन्नम में वेंदी। बसि नाज़रीन औरत जे लाइ ज़रूरी आहे त औरत पंहिंजे शोहर जो ख़्यालु रखे, उन जी इताअत करे ऐं शोहर ते ज़ुल्म न करे। ऐं इहो ई सबबु आहे
अगर कोई शोहर पंहिंजी घरवारी ते ज़ुल्म करे त उन जे लाइ बि वॾो अज़ाब आहे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।